अस्सलाम वालेकुम या अली मदद आहियां महर फ़क़ीर। हिन वक़्तु हाल जी ढंढ ते मौजूदु आहियां। हाल जी ढंढ ज़िले ठटे में गुजे जे भरिसां तक़रीबन 5 किलोमीटर उत्तर तरफ़ आहे। हीअ ढंढ काफ़ी पुराणी आहे। हिनखे हितां मालूमात मिली त हिनखे ढंढ खे कींझर मां पाणी मिले थो। हीअ पोइ हिते ढंढ तव्हांखे नज़र ईंदी। कुझु मौसम अहिड़ी आहे ऐं हिते मांगरमछ बि आहिनि, हरण बि आहिनि, मोर बि आहिनि। रोड पको आहे। हेसि ताईं अचण में असांखे का तकलीफ़ का परेशानी न ॾिसणी पई ऐं सैरो तफ़रीह जे लिहाज़ खां VIP पिकनिक पॉइंट आहे। पर शर्त इहा त गाॾी पंहिंजी हुजे। ॿिए कंहिंजी गाॾीअ ते अचणु जरा मसइला पैदा करनि था। ठीकु आहे। हीअ रोड आहे उहो ई ॾिसां। पोइ हिते हाल जी ढंढ आहे। रुॻो पाणी पाणी आहे। चार पंज मांगरमछ आहिनि, 4-5 मोर नज़र आया, कुझु हरणियूं बि नज़र आयूं, कुझु बदकूं नज़र आयूं ऐं चांहि बि मिली, बोतलूं बि पयूं, थधो पाणी बि मिलियो। ठीकु आहे। वरी हितां वापसी ते ॾिसंदासीं त कहिड़े पॉइंट ते वञूं था। पर थी सघे थो वरी वापसि कराची वञूं। वधीक जंहिंमें ख़ैरु, अलाह ख़ैरु कंदो हुजे बि ख़ैरु, अवां ॾे बि ख़ैरु, असां ॾे बि ख़ैरु। सो मोकिलाणी न आहे। दिलि दुआ में यादि। अस्सलाम वालेकुम। महर फ़क़ीर, हाल जी ढंढ, ठटो सिंध। अला भाई, ख़ुदा हाफ़िज़।